पीपल्स पार्टी जो काबुल में अफगान तालिबान ऐं कलदम तहरीक तालिबान मुतालिक हालिया पेशरफ़्त ते पार्लियामेंट में इतफ़ाक़ राय पैदा करण ते इतफ़ाक़। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जे ज़ेर सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सभु फ़ैसिला पार्लियामेंट खे एतमाद में वठी ऐं पार्लियामेंट में थियणु घुरिजनि। पीपल्स पार्टी जो इतफ़ाक़ राय लाइ तमाम सियासी जमायतुनि वटि वञण जो फ़ैसिलो। मनी लॉन्ड्रिंग के ख़ुसूसी केस में शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज ऐं ॿियनि मुलज़िमनि जी ज़मानत जी तोसीह करे वरिती। 10-10 लख जा ज़मानत जा मचलका गॾु जमा कराइण जी हिदायत। भारतीय हुक्मराननि जी तौहीन आवाज़ बयाननि ऐं सूदी मईशत ख़िलाफ़ जमायत इस्लामी जो लाहौर में एहतिजाजी मुज़ाहिरो। सिराजुल हक़ ख़िताब में चयो त सूदी बजट ऐं सूदी निज़ाम जे करे पाकिस्तान में हर बार कर्ज़ी आहे। हुकूमत IMF जे डिक्टेशन ते बजट ठाहियो आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी जी हिदायतुनि ते शहीद बेनज़ीराबाद पुलिस जे मनशियात ऐं समाजी बुराइयुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन करे 8 मुलज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। वॾे तइदाद में कचो शराब, चर्स ऐं गुटको बरामद करे केस दाख़िल करे छॾियो। बल्दिया नवाबशाह जे रिटायर्ड मुलाज़िमनि ऐं कचनि मुलाज़िमनि पंहिंजे जाइज़ मुतालिबनि जी मञता लाइ सैनिटरी मज़दूर यूनियन CBA बल्दिया नवाबशाह पारां रमेश कुमार, गुलाम शबीर भट्टी, लतीफ़ मुमल, अब्दुल जब्बार मलक, इक़बाल भट्टी, मुजाहिद समो, शोएब खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बल्दिया नवाबशाह असां रिटायर मुलाज़िमनि जी पेंशन ख़र्चनि में ॾेखारे हड़प करे छॾी आहे, जेको असां मुलाज़िमनि सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत कचनि मुलाज़िमनि जी पघार 25,000 करण जो चयो आहे, जॾहिं त बल्दिया नवाबशाह कचनि मुलाज़िमनि खे सिर्फ़ु 9,000 पघार ॾिए थी, जॾहिं त उहा पघार बि उन्हनि खे वक़्त ते नथी मिले, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त बल्दिया नवाबशाह हिकु सुठे इनकम ॾींदड़ इदारो आहे, जॾहिं त उनखे हथ सां वठी कमज़ोर ॾेखारियो पियो वञे। हुननि चयो त कचनि मुलाज़िमनि जी पघारुनि मां कटौती करे ऑफिसर सिर्फ़ु पंहिंजा खीसा भरण में पूरा आहिनि, जॾहिं त उन्हनि मां केरु बि पुछण वारो नाहे। हुननि मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सेवण भरिसां झांगार में तक़रीबन 5 साल अॻु क़ानून हाणी नामी शख़्स हथां बेदर्दीअ सां क़त्ल थियल न्याणी तानिया ख़ासकेलीअ जी अमर इंसाफ़ जे ओसियड़े में लावाजाईंदी ज़िंदगीअ जी जंग हाराए वई। गुज़िरियल ॾींहुं तानिया ख़ासकेलीअ जी अमर जी आख़िरी रस्मनि में शाह सचल सामी फाउंडेशन जे CEO पीपल्स पार्टीअ जे वर्कर तोड़े ख़ासकेली इतिहाद जे अॻुवान लाला अरशद ख़ासकेली समेत सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। याम साहब टाउन कमेटीअ जे वार्ड नंबर 2 में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां इलेक्शन कार्नर गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणीअ में SUP चेयरमैन सैयद ज़ैन शाह, मुस्लिम लीग फंक्शनल लीग ज़िले जनरल सेक्रेटरी हाजी अब्दुल सत्तार डायरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते SUP अॻुवान सैयद ज़ैन शाह गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे चयो त जाम साहब में तब्दीली नज़र अची रही आहे ऐं PP मुख़ालिफ़ उम्मीदवार कामयाब थींदा। PP हुकूमत 15 साल इक़्तिदार में रही आहे ऐं उन्हनि इक़्तिदार ॼणनि सिर्फ़ु सिंध खे लुटियो ऐं तबाह कयो आहे। सिंध जा वसीला धारियनि हवाले कया आहिनि। सिंध जा वॾा शहर कराची, हैदराबाद ऐं सिंध जा ॿेट धारियनि हवाले करे सिंधी माण्हुनि खे बेदख़ल कयो वियो आहे ऐं सिंध जो पाणी विकिरो करे सिंध जी ज़मीनुनि खे हथ वठी बंजर बणायो वियो आहे ऐं आबादगारनि खे भुॻड़नि मुठ ते ज़मीनूं ख़रीद करे आबादगारनि खे मज़दूरियूं करण ते मजबूर कयो वियो आहे।